मलिर प्रेस क्लब में आया आहियूं ये अवामी तहरीक जे वफ़द सां मोहतरम रसूल बख्श पलीह साहब जी 5वीं वरसी जे सिलसिले में मुख़्तलिफ़ जेके अदीब आहिनि, दानिशवर आहिनि, सहाफ़ी आहिनि, उन्हनि खे दावतूं वठा ॾियूं ऐं इन वरसी जे सिलसिले में असां जूं सरगर्मियूं पियूं हलनि। इन सिलसिले में तव्हांजी असांजी हाज़िरी भरी आहे ऐं हिन वरसी मंझि असां न रुगो सिंध जे अदीबनि, शाइरनि, दानिशवरनि खे दावतूं ॾियूं पर पाकिस्तान जे समूरनि तरक़ी पसंद, जमहूरियत दोस्त ऐं अवाम दोस्त धुरनि खे दावतूं ॾिनियूं आहिनि, जिन काफ़ी असांखे यकीन दहानी कराई आहे त असीं हिन वरसी में अची शरीक थींदासीं। पंजाब जे दोस्तनि खे असां दावतूं ॾिनियूं आहिनि, ख़ैबर पख्तूनख्वा जे दोस्तनि खे असां दावतूं ॾिनियूं आहिनि, मुख़्तलिफ़ सियासी धुरनि खे दावतूं ॾिनियूं आहिनि, बलूचिस्तान जे दोस्तनि खे दावतूं ॾिनियूं आहिनि। ईअं असीं मुख़्तलिफ़ धुरनि खे दावतूं वठा ॾियूं ऐं असांखे उमेदु आहे त उहे दोस्त शरीक थींदा ऐं हिकिड़ो हज़ारे माण्हुनि जो वॾो इज्तिमा हूंदो जंहिंमें सॼे सिंध ऐं समूरे पाकिस्तान जी जेका हींअर सूरत हाल आहे उन सूरत हाल मुताबिक़ असीं सॼो पंहिंजो उते पंहिंजो मौक़ुफ़ पेश कंदासीं त हींअर जेका ही पाकिस्तान जी इंतिहाई ख़राबु सूरत हाल आहे, इन ख़राबु सूरत हाल जा छो थी आहे, इन जे पोयां कहिड़ियूं क़ुवतूं आहिनि जेके पाकिस्तान खे तरक़ी करण ऐं अॻिते वधण खां रोके रहियूं आहिनि। उन ते ॿिया बि दोस्त ॻाल्हियूं ॿोलियूं कंदा आहिनि, असीं पंहिंजो मौक़ुफ़ पेश कंदासीं। असांखे उमेदु आहे त तव्हां बि उन में शरीक थींदा, हिते जो वफ़द उते शरीक थींदो ऐं असीं उनजी दोस्तनि जी भरपूर आजा कंदासीं। ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त सिंध जी इंतिहाई सूरत हाल ख़राबु आहे। हिकिड़े पासे जेकॾहिं असीं ॾिसूं त अपर सिंध जी जेका सूरत हाल आहे उते मासूम नंढा ॿार अगवा पिया थियनि। ताज़ो जेको हींअर सदाम आहे उनजी नंढो एज आहे जे छोकिरे खे उते उन्हनि पुलिस वारनि मारे छॾियो आहे। मासूम ॿार अगवा पिया थियनि, उते आम माण्हू अगवा पियो थिए, धाड़ेल कल्चर मज़बूत पियो थिए, जागीरदारी ऐं क़बाइली सरदारशाही खे मज़बूत कयो वियो आहे ऐं जरगनि खे मज़बूत पियो कयो, यानी कानून ऐं आइन खां मथां फ़ैसिला कया पिया वञनि ऐं माण्हुनि खे उन्हनि क़बाइली सरदारनि ऐं जरगाई सिस्टम जे हवाले कयो वियो आहे जिते औरतुनि सां मर्दनि सां कंहिं बि क़िस्म जो को इंसाफ़ कोन पियो थिए। हिकिड़ी मुकमिल तौर ते रिथाबंदी सां सॼी सिंध खे क़बाइली सिस्टम, बिरादरी सिस्टम में विरहायो पियो वञे त जीअं जेको सिंध जो ऐं सिंध जे क़ौमी मफ़ादनि जो हिकिड़ो गॾियल जेको आवाज़ उथे थो, गॾियल जेके क़ौमी जदोजहदूं हलनि थियूं उन्हनि खे नुक़सानु कीअं रसाइजे। उन करे असीं सम्झूं था त पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट ऐं पाकिस्तान जे हुक्मराननि इन जो इहो हल कढियो आहे त सॼी सिंध जे क़ौमी जदोजहद खे रोकण जे लाइ तव्हां बिरादरियुनि में विरहायो। अब ही बरोच आहिनि, ही चांडिया आहिनि, ही भील आहिनि, ही मेघवार आहिनि, ईअं माण्हुनि खे माण्हुनि खे टोड़े माण्हुनि जी कुवत खे ज़रा ज़रा करे छॾियो जी माण्हू गॾियल तौर ते आवाज़ उथारे सघनि। ऐं ॿिए ही मलीर आहे को इलाइक़ो आहे, इन ते धड़ाधड़ बेदर्दी सां कब्ज़ो कयो पियो वञे। जेके माण्हू पाकिस्तान ठहण खां अॻु में न, अंग्रेज़नि जे दौर खां बि अॻु में सदियुनि खां हिते आबाद ॻोठ आहिनि, उन्हनि आबाद ॻोठनि ते कब्ज़ा पिया कया वञनि मुख़्तलिफ़ नालनि जे सूरत मंझि। यानी बहरिया टाउन खे अलॻि ज़मीनूं पियूं ॾिनियूं वञनि, DHA खे अलॻि ज़मीनूं पियूं ॾिनियूं वञनि, मल्टीनेशनल कंपनी खे ज़मीनूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं ॿिए पासे विंड पावर कंपनी खे ज़मीनूं ॾिनियूं पियूं वञनि। हिन पासे सॼो बहरिया टाउन खे ॾेई छॾियो अथनि, हीउ पासो DHA मल्टीनेशनल कंपनी जे हवाले करे छॾियो। इहा कब्ज़ागिरी जेका शुरू थी आहे सा वञी जंपीर ऐं ठठे खां अॻिते वञी निकिती आहे। असीं सम्झूं था त इहा मुकमिल तौर ते सिंध जे ख़िलाफ़ु, सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी मनसूबाबंदी आहे त जीअं सिंधियुनि खे पंहिंजे हिन धरती ते तां लॾ आहे उन्हनि खे अक़लियत में तब्दील कजो। जेका असांजी दावा आहे, सिंधी माण्हुनि जी जेका दावा आहे त असीं 5000 सालनि जी तारीख़ रखंदड़ तहज़ीब याफ़्ता हिकिड़ी क़ौम आहियूं। उहा असांजी दावा कीअं ख़तमु कई वञे, उहा दावा ई तॾहिं था ख़तमु करे सघनि जॾहिं कल्चर खे ख़तमु कनि, जॾहिं असांजी तहज़ीब खे ख़तमु कनि, जॾहिं असांजी सकाफ़त खे ख़तमु कनि, जॾहिं असांजी ॿोली खे कनि ऐं असांखां धरती खसे वठनि त असांजी ख़तमु थी वेंदी। उन करे हिननि इहा मनसूबाबंदी कई आहे। ॿिए पासे लखे अफ़गानी, बिहारी, परमी हिते अचनि पिया बिना रोक टोक जे, जिन जे शनाख़ती कार्ड वेठा मिलनि। ऐं टे पासे हाणे असां मज़मत था करियूं जेको अवामी आवाज़ जूं हींअर कापियूं साड़ियूं आहिनि कंदकोट मंझि, यानी हिकिड़ी अख़बार जेका उते जे क़बाइली सिस्टम जे ख़िलाफ़ु सच लिखे थी न, उहा सच बि हिननि खे ॻाल्हि ॾुखी थी लॻे, उन अख़बार जूं कापियूं साड़ियूं आहिनि। असीं चऊं था त इहा सहाफ़त ते वार आहे, सहाफ़त जी आज़ादी ते वार आहे, न रुॻो अवामी आवाज़ सां पर सॼी सिंध ऐं सॼे पाकिस्तान मंझि सहाफ़ियुनि सां ज़ुल्म पियो थिए। तव्हांखे मालूम आहे, तव्हां हिन सहाफ़त सां वास्तो रखो था त केतिरा हींअर सहाफ़ी अगवा थिया आहिनि, ज़बरदस्ती उन्हनि खे अगवा कराए पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ बयानु ॾियारे पिया वञनि। उन करे इहा जेका सहाफ़ियुनि सां ज़्यादती आहे, अख़बारनि साड़ण वारी जेका शरपसंदी आहे, इहा आज़ादु सहाफ़त जे ख़िलाफ़ु आहे। असीं उनजी मज़मत था करियूं ऐं असांजो
चाहियूं था ऐं असांजो मुतालबो त पाकिस्तान हिकिड़ो तरक़ी पसंदि, जमहूरियत पसंदि, सेक्युलर ऐं क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिना वारो पाकिस्तान थिए। उन जे लाइ ज़रूरी असां सभिनी धुरनि खे हीउ जेको ज़ुल्म पियो थिए, जबर पियो थिए, सहाफ़ियुनि खे, अदीबनि खे, शाइरनि खे, दानिशवरनि खे, सियासी धुरनि खे ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि खे गॾिजी मुल्क लेवल ते को मज़बूत इतिहाद ठाहे जदोजहद करणी पवंदी, तॾहिं ई असीं हिननि सां मुक़ाबिलो करे सघूं था। हीअ जेका ज़ुल्म, बरबरियत ऐं ॾाढ ऐं जमहूरियत जे नाले में जेका मुल्क जे मथां बदतरीन मार्शल लॉ मड़ी वई आहे, उन जे ख़िलाफ़ु असीं जदोजहद बि करे सघूं था, जेका असांजी कामयाबु थी सघे थी। तव्हांजी महिरबानी।